प्रभात के सूर्य जो अल्लाह के वास्ते बेटा हमारा साथी का के सूर्य माशा परी परी बैठा यो जेड़ो पुलिस जोरियो बचे अल्लाह सूर्य जो सरो भला एलपी लगा था सूर्य जो माशा ये रसो न हुजे न माता ने विच में अची बेटा हमारा साथी जो राजा जो सुभान अल्लाह मोहम्मद जा आशिक राजा जो जलसे जो कुछ माहौल बनाए ता पांजे लेके भूखा बैठायो मौलवी पांजे लेके भूखा माहौल बनची राजा जो सुभान अल्लाह मजो न था कयो जोर था कुछ शर्म से पासो हलाल जो राजा एचन लाउडन के सेट करे एचन लाउडन जो आवाज बता मच्छा जाने तू जाने अवलना वाला जो ही मंज हंडा अवल नाम वाला जो ही मंज हंडा पाए पांग बीचियों में दोह दमर बख्शा काबर गुस्से कूड़ का पंजी जान बचा इश्क अरबी जाम सा रखी नीव निभा मजो नहीं मोहम्मद जा आशिक राजा मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंज रचा सैयद तुझे कामिल करबला करबला में आया नमाज में कामिल सगा में कामिल तबलीग अली जी औलाद मोहम्मद के दीन में कामिल दादा जो अली अलिया चो अली अलिया चो अली अलिया असा का नफरत न कर भलिया हेडे भी हैदर अली अली सैयद तुझे कामिल करबला आया अजो अमीर वे ही वेरन सामो हयाऊं थे तीर पर इया हुई तकदीर अली जे औलाद के जदो अली जे औलाद के जे के भाई ने घट बुद्ध बुद्ध कटड़ू माखे मानू चवना को कटड़ू कहीं दे चवनो मुझो जे के असांगे ला चवना अली जे औलाद के भाई ने घट पाड़ू तिन पलीतन जो तू परवरदिगार पट खफो वही खफत लहदन कान लतीफ सैयद जो आहे कांदा हबीब शी मोहम्मद जा यार मुझे मोहम्मद सा बदर में गड उहद में गड खंदक में गड हुनैन में गड वार में गड क़यामत ते मसार में मोहम्मद जे भाकुर में गड सुता था साहबा जे आशिक भइयो तबरत करे था भइयो त भइयो कुरान जो तो गड आ नबी जो तो गड आ मिठाई जो तो गड आ इन कूड़ी तारीख परिया भजी विया हा पिणी ॾिठा भजी विया हा जो आखिरी जा वो मोहम्मद जो यार साहबा जा आशिक राजा तो वारो यार तो रही जो इसी लोट न मोकल सा बूथ भयो पियो थास ओ मोहम्मद जा यार वाहे कांदा हबीब सी मोह मिठा मंचार सिद्दीक सादिक सिद्द जो सरदारे सरदार उमर अदालत आगरो भेजाइया जे तो उमर एड़ा फैसला कंदो जो काफर कलमा पढ़ा उमर अदालत आगरो उस्मान इज्जतदा केडो इज्जतदारा बदपा घोट थी मोहम्मद जे अंगण ते आयो कादर पानी कुदरत सा कया हा अली साए करा पर सुमर दी जनसार हसन मीर हुसैन मिठाई दो जे चंद्र चोड़ी रात जा ये कोई बैत तो पढ़ा जे के लतीफ मोहम्मद जे मिलाद थे जे दादा चोना था जो भले कटड़ू सड़े से खबर पैस है मिठाई दो जे चंद्र चोड़ी रात जा अल्लाह बरकत के मुनी रखे को तहज्जुद पढ़ी जल सो रखो सुबह सा सुबह तो ला जोगी साईं अब्दुल्लाह तो लाशादी असदुल्लाह है भाई फकीर हाकिम में पहुंची हो भाई भाऊ तारिक भी अच्छे तो
से ख़ात्म सिर पहुंचण वारो इंशाअल्लाह मुनीर जो जलसो शाम जो 5 बजे ताईं नारे तकबीर जे सदाउन सां पहुचंदो वेहंदऊ या भॼी वेंदऊ मां ॾिसां कहिड़ा कहिड़ा मुजाहिद जो मां ॾिसां जेके मुंहिंजो वाइदो ॿुधी भॼी वेंदऊ पहिरियों ॾिसो त सही मौलवी चवे छा भई वारे वाह मुनीरा अल्लाह तुझे अन्या दे वड्डो जलसो रात जो कंदो आहे अमर जी खैर मिटाई तो चंड चोॾीह रात जा तू सैं सैं करी सीधा पर पहुची न पिरीअ खे तोड़े हीला करी हज़ार तुंहिंजी सप जमार मुंहिंजे दिल पर जो दम हिकिड़ो मिटाई तो चंड तुंहिंजी साथ पाड़िया न पिरीअ सां तूं अछो मंजरात मुंहिंजो मोहम्मद सदा ये सोजो चंड चवाई सच कावड़ जे न त सच चवां सच जे मोलाई कावड़ जो सच दुखियो आहे खुदा जो कसम मूंखे न को सच चए ना सूंड अची वियासीं सच दुखियो आहे चवणु सवलो आहे बर्दाश्त मेरा कोना टे मोलन जी कराम रमजान जी ईद रात 10:30 बजे पहिरीं जो चंड गोलियो 10:30 बजे असांजो जेको मौली चंड ॾिसंदो आहे न उनजी उमिरि आहे 59 साल 59 माना पोड़ो जेका पंहिंजी जुती नथी लॻे इहो पहिरीं जो चंड गोली मेरा ये मुल्क आहे मुंदो असां छा मिटाई तो चाहे चंड चमाए सच ये मच्छी मोर न भाई कदी हो फिरी सनड़ो कदी हो फिरी गच जे मुंह में बरई मच पर तो में नाहे पेशानी पिरी सैयद तो चक्रे जोड़ो चवान माता राही लतीफ जे दरगाह ते पर अज शादात कोट में आयो है राष्ट्रदास कोट एडो त मुझे शिकारपुर जे एसपी सां मुलाकात पर मुनीर शर जो मुर्शिद माखे मारे मुनीर शर जो मुर्शिद केड़ो खबर तो साईं हमादुल्लाह हालानी वारो सैयद सगोरो असां के नौजवान पीर वणनी न दाल पोड़ा साईं जो तुझे हाज़िरी लगन खपे अकेले मुझे फकीर पहुतो इस बन के पो प्या दिसंदा है सैयद तो चक्रे जोड़ो चवान सब दिन मौलवी ने मानी अची मुनीर वट जखरे जड़ो जवान ॾिसां कोन ॾेह पिटाई जो चे गोदड़ियों खणी सॼी दुनिया ॾिठमि पर मोहम्मद जहिड़ो नबी सुॼे ॾाढा छो नथा जो सुभान अल्लाह तव्हांजी सुभान अल्लाह ॿुधी माण्हू ईंदा सम्झंदा मुल्लो अकेलो कोन्हे जलसो भरिजी वियो ज़ोर सां जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में मोड़ मिलने मुरसली सरसो संदर शाम खबर कायन खलील जे कादर मुको कुरान जो महबूब जो शान पढ़ो तो महबूब जो शान आ कुरान असा के किया खबर भई हुजूर संगे चादर मुबारक जो शान चा मक्के जो शान चा मदीने पाक जो शान चा महबूब जे बचड़न जो शान चा महबूब जे यारन जो शान चा बेटा ई तो जे खबर कायन खलील जे कादर मुको कुरान फकान काब कौशैन औ अदना यो मुयस्सर तुस मकान यो आके जो एहसान जो हादी मेरम हेड़ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जान गणे एहसान था पहिरियों त मां पंहिंजे नौजवान भाव सां मुनीर खे मुबारक थो ॾियां जो 9 रबियुल अव्वल ॾींहं जो जलसो रखियो वरी तव्हांखे बि मुबारक थो ॾियां जो ॾींहं जो जलसो ॿुधण आया न त ॾींहं जो जलसो ॾुखियो आहे सफ़ा
रात जो सदा सवलो छो त रात जो रुगो ज़ाल खां मोकल वठणी आहे बस अखिले जलसो वञा तो मायूं कहिड़ो परू चांडियो छा कंदियूं असां ॿ ॾींहं डेली विया मूं टाटा करे वेई पर ॾींहं जो सेवो न बि वठिजनि पिया बाछियूं बि खणियूं आहिनि ट्रैक्टर बि अचिणो आहे होटल ते बि कमु आहे डॉक्टर खां बि ट्रेन वरितल आहे दुकान बि आहे नंढो भाउ हैदराबाद वियो आहे अकेलो आहियां बेटा ही तुझे सभई सुबहान जे कर हवाले कम ॾाढा छो नथा चओ जोर सां दुकान भी अल्लाह के हवाले घर भी अल्लाह के हवाले मनी भी अल्लाह के हवाले बच्चा भी अल्लाह के हवाले असां भी आयो अल्लाह के हवाले ॾाढा नथा चओ सुबह अल्लाह बरकत दे भाउ मुनी रखे केॾो वॾो इंतजाम कयो अथई स्टेज शामियाना आलिमा अल्लाह वरी परवेज़ खे घुरायो अथई परवेज़ जो पल्लो त नाम ही काफ़ी है हाँ पहिरियों मांखे मशहूर कयो परवेज़ पल जहान में उसने माफरे किरात थी उते मां तकीर कई अज़मत कुरान हिन जो अपलोड कई फेसबुक ते दुबई मां फोनियो सऊदी अप हिन वॾे शयूं नंढियूं पर धक वॾा अथसि ॾाढा नथा जो मां हिकिड़ी नंढड़ी सूरत तव्हांजे साम्हूं पढ़ी आहे इन सूरत जो नालो सूरह कौसर आहे इन में 3 आयतूं आहिनि पहिरीं आयत में आहे शान मोहम्मद ॾाढा छो नथा चओ आशिक़ रसूल ज़ोर सां बेटा ही तो चओ उते खुशबू खोल जिते सौदागर सुरहान जा उते मोहम्मद जो जिक्र कर जाते आशिक़ दीवाना पतंग परवाना ॾींहुं फुटी वञे रात फुटी वञे मोहम्मद जा आशिक़ वेठा जोर सां असांखे जान मिली मिठे मोहम्मद जे सदके माल मिलियो मिठे मोहम्मद जे सदके रमज़ान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके कुरान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके ईमान मिलियो मिठे अञा जे कॾहिं को नाराज़ न थिए मां हिकिड़ो जुमिलो चवां असांखे रब मिलियो आहे मोहम्मद जे सदके मिलियो नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा नारे बेटा ही तो जब बिना हुब्बा हबीब जे बंदगी बेकार मोहम्मद से मोहब्बत का सबब न नमाज़ा न रोज़ा न हज्जा न ज़कात खुदा जो कसम जन्नत मोहम्मद जे कदमन बिना हुब्ब हबीब जे बंदगी बेकार या करी खैरातू या करी हज हजार तेमा बेश तुई बेजार जो इश्क नाहे अरबी सैयद तो जब पढ़ो पढ़ी जाओ सबक में सूरज मीम रखी जाए मन में मीम का मुरादा मिठो मोहम्मद मोहम्मद जी माना सिज तारीफ करे चंडू तारीफ करे सितारा तारीफ कन फरिश्ता अखिले वाला मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी अर्श वारो रब पाण पियो तारीफ हुजूर फरमा मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदव अधु टियों हिसो हदीस ॿुधा पाण फरमायो अला तरसा वाहिद मिन उम्मती फिन्नार मुझो हिकड़ो उम्मती जन्नत में महाराजी न थींदो सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मोहम्मद थोड़ा न घबरायो अॻिए वारो उमिरि सॼे कुल्हे ते आया मुला जो न खमी न उदो न दो न पिणी ठहरायो रमजान असांखे ॾिनई कुरान असांखे ॾिनई शबे कदर असांखे ॾिनई साहबा जहिड़ा रहबर असांखे ॾिनई अलीअ जहिड़ो इमाम असांखे ॾिनई पीरान पीर जहिड़ो मुर्शिद कामिल ॾाढा नथा चओ ज़ोर सां हाय पीरन जो पीरा पीरन जो पीरा खुदा जो कसम पीरन जो पीरा महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीलानी असां जीलानी जा नौकर
आसिफ साहब जो माण्हू आहे, बिलाल साहब जो माण्हू आहे, अजी फरियाद जो माण्हू आहे, साईं काइमरी शाह जो माण्हू आहे। असां मोहम्मद जा माण्हू आहियूं। असां सां टाटा न कर मोला त बेलचा न ठोकिया। असां कलमो जो न यार जो पढ़ियो आहे जंहिं महिल जन्नत जी चाबी पढ़ो त सभई ला इलाहा ज़ोर सां जलसो गूंजी वञे ॾाढा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु। कलमो पढ़ी ना हाने जन्नत में पिलाट बुक्का पर शिरक न कर। कलमे पढ़ने से जन्नत में पिलाट हाने लोगों किस्तों प्यार, नमाज पढ़ी किस्त प्यार, हज करे किस्त प्यार, उम्र करे किस्त प्यार, खैरात करे किस्त प्यार, नमाज पढ़ी किस्त प्यार। कोन चाहंदा आहियो खैरपुर पिलाट वरितो अथमि लख रुपया एतवार सां 30,000 महीनो किस्त ॾींदो आहियां। तो जे कलमो पढ़ी तुंहिंजो जन्नत में पिलाट बुक आहे, नमाज पढ़ त किस्त पूरे थी। ॾाढा न था जो बेटा ही तो जो समर जनीन साण कुरान जो भी हाफिज़ आया, लतीफ़ जे रिसाले जो भी हाफिज़ आया। साडा 12 जातन अन्या मान न आया। ये अगरी आया कोटे आए सीधो ते बाहे ते वेठा है ना। पर इंदा उहे जिनखे रब घुराई वॾे माण्हूअ जे दावत में सभु थोरो ई वेंदा चयो आजा हिते उहे ईंदा जिनखे रब घुराई। जेके घुराईंदो न चवंदो हलो तूं वाइज़ ॿुध, ॿिए खे चवंदो तूं वाङण खपा। ला समर जनीन साण अरे हो तो बि हिमायती तुंहिंजो खणी शफ़ात जो झंडो हथड़नि में पुनल ईंदमि पाण। पोइ थींदी रूह रिहान लज़ मंझ लतीफ़ चए। सुभान अल्लाह जो त मां मीलाद पढ़ां तो मीलाद जो महीनो असां मीलाद ॿुधाईंदा आहियूं पढ़ंदो। तूं बि मां जे पेट में रहियो आहे, मां बि रहियो आहियां, नबी साईं बि रहिया, ईअं राति जो फ़र्क़ु। असां मां जे पेट में ज़रे हेॾे पुछतियूं जहिड़ो क्रिकेट बि थो खेॾे हराम जो माउ खे सुम्हण ॾिया। पर अम्मा जी फरमाए हुज़ूर मुंहिंजे पेट में आया ओगराई ॾाढा अतुर जी ख़ुशबू। पत्थर ते क़दम रखां त पत्थर अठो बणिजे। जबलनि में बकरियूं चारियां, पत्थरनि मां आवाज़ बुशरा लकी या आमिना आमिना मुबारक। तुंहिंजे पेट में अॻियनि जो सरदार, पोयनि जो सरदार, नूरनि जो आमिना। इहो बच्चो ॼमई त नालो ई मोहम्मद रखियासीं। राजा छोड़ था जो सुबह ज़ोर सां इन मां पहिरियों सबक़ इहो मिलियो त बच्चे जो नालो भलो नालो नालो हाणे अचो त नबी साईं खां पुछो भला भला नाला कहिड़ा। पाण फरमायो खैर अस्मा अब्दुल्लाह, भलो नालो अब्दुल्लाह या अब्दुल रहमान, अब्दुल रज़ाक, अब्दुल सत्तार, अब्दुल अहद, अब्दुल सबूर, अब्दुल समद, अब्दुल वाहिद। या रसूल अल्लाह अन्या भला नाला पाण फरमायो समू औलादकुम बि अस्माइल अंबिया। बच्चन ते नबियन वारा नाला रखियो। मोहम्मद ईसा, मोहम्मद शुएब, मोहम्मद यहया, मोहम्मद ईसा। मां मोहम्मद क़यामत में नाला ॿुधी ख़ुशि थी वियुसि। 3 हदीस तो पढ़ा नाले जे मुतल्लिक़ कई वारा 3 हदीस हुज़ूर तो फरमाया इज़ा सम्मयतुमुल वलद फसम्मू मोहम्मदा। पुठ ॼमेव कोशिश करे नालो ई मोहम्मद रखियोसि। ॾाढा छोड़ था जो सुभान अल्लाह ज़ोर सां। हाणे वरी इमरान खान जे तो किरोना थी अचे महरम में मोकल ते वही जा मस्कर खतरा बनम बिरी जागियो असां सां अचे किरोना बेचा त ठोकिया जूतियो दा बनायो असांखे। किरोना लॉकडाउन में जेके असांजे स्कूल जे छोकरनि खे टिप ॾियारिया आहिनि न मास्तरनि ख़ुदा पनाह 5 वारो 6 वारो 7
जय चओ पाण न पढ़ियो इहो मास्टर थे त चओ अंगूठो पढ़ाईंदो पाण ही न पढ़ियो आ उन ॾींहुं छोकिरा स्कूल था वञनि मां गाॾीअ में खयो मां नंढड़ा मुंहिंजो पंधु था वञा शहर जो पहुता तूं त अस्पताल ते बोर्ड लॻो पियो जानवरनि जी अस्पताल छा लिखियल हो स्कूल वारा छोरा था पढ़नि चांवरनि जी सॾु ते वञा पिणे खे पटका ॿधाइण लॉकडाउन जब लॉकडाउन सख्त हो ना 5 रमजान जॾहिं साईं मुराद अली साहब बाहूं पियो ॿधे न निकिरो मरी वेंदो न निकिरो मरी वेंदो न निकिरो तॾहिं मां जाम दातार ते तकी रखी मुंहिंजो साईं रो न जेतिरा मरंदा ओतिरा कढंदासीं 5 पोड़ा मरंदा 50 छोरा कढंदा हे घर वेहंदा थ्रेशर कोन हलाईंदा खबरदार हाणे किरो नाना चे खणी मानस अच रबिउल अव्वल में मोहम्मद जे सीरत जा जलसा थींदा भैया त बलद करे चा भैया त बलद नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत जमीयत उलमा इस्लाम कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान तो भी जाओ आखिरी वाला मां भी जाओ वहां नबी साईं भी जावा दी हालात जो फर्क असां बि जमो ना अम्मा खैरपुर दाखिल हुई तो अबो भैया त मथे के नहीं अस्पताल जे दर ते रोए पियो खुदा करे छोरो खैर सज में पाडो न खपाणो तू जाए है ना करे के पिन न देरो करे पो आए हैं मोहम्मद जो जमे त नूर जो लाठू भी बच्चा सुभान अल्लाह जो मीलाद पढ़ा जोर सा यार कुछ तो शरण जो बतो लाल जो आजा है अम्मा जी फरमा जब मिठो मोहम्मद जमे पियो ना मां इने खीमे में पे मारे दियो कोने तेल कोने जो दियो प्यारा गरीबा पर मिठो मोहम्मद जाओ एदो नूर सुभान अल्लाह जो तो बोल सा जोर सा अम्मा जी फरमा महबूब जाओ एडो नूर नितो खीमो रोशन मक्को रोशन पहाड़ रोशन जबल रोशन बेटी तो मक्के में हाँ पर शाम जो मारियो मां आमना पांजे अखन ता दिसा आज के रसूल भैया तो बुलंद करे जाओ मां दिसा को कचड़ो तो कोन आयो सब मोहम्मद जा दीवाना है सुभान अल्लाह एक बजे थे मुझे टाइम आए न विच में इजराइल आयो त मेहमान हलांदो रेड होटल न खाओ जी लाई अम्मा जी फरमाए मिठो मोहम्मद जाओ न एडो नूर जो वेठी तो मक्के में हां पर शाम जो मारियो मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां अकेले वारा हुजूर जे ॼमण सां नूर जी लाइट यमन न वई मिस्र न वई शाम मुल्क वई छो इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़बर उते आहे हज़रत इस्माइल जी क़बर उते आहे हुजूर जे ॼमण सां नूर जी लाइट आनी रब हज़रत इब्राहिम जे क़बर ते इत्तला ॾिनो मिसकाल ॾिनई त इब्राहिम जे मिठे मोहम्मद लाइ तो रोई दुआ कई वो मोहम्मद जे मक्के पाक में पहुच चुको राजा नेता जो सुभान अल्लाह जोर से अल्लाह हमारे बारे में महबूब जाओ यमन सा सिर सजदे में यमन सा सजदो और असा यमन सा राम बट वाह वाह सजो मोठ मत देखा है हमारे बारे में हुजूर जाओ यमन सा सिर सजदे में राजा नेता जो आने वाली जैसे जाता जो ना नमाज ते थोड़िया नेता साफ हो जे मोला दाढ़ी में पट करके भी कोने नेता साफ तुझे नेता साफ आना पो तो काहे चे छो पाटी छट ते ने जट जो नास नमाज जरूरी है
नमाज हाणे मांखे सखर में हिकिड़े हमरा जो करबला ॿुधा पर ॿिनि लफ़्ज़नि में ॿुधा वाह सुभान अल्लाह जो दॿो ॿुधायां अने बुज़ुर्ग त ईंदा रहंदा तव्हां हर मुर्गी आयो त क़यामत करबला मां बस सबक वॾा मिलिया वाह सुभान अल्लाह जो दॿो ॾिसां जोर सां पहिरियों सबक सैयदन सजदो न छॾियो अरे सुभान अल्लाह पुलिस घुराया छा ॾाढा छो पहिरियों सबक खुदा जो कसम करबला सैयदन सजदो न छॾियो ॿियो बेबिन पर्दो न छॾियो सुभान अल्लाह करबला में अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान घोट कासिम कुर्बान अब्बास का भाजो टर्ची दिया 72 शादी कुटा प्या चेतो सिमरा माखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्या क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन मेरे बेसरदार जुबान पर थी आयत कुरान इस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वार की कुछ भी न अपने पास बचाया हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया उसने आने को कराची में पीडीएम जो बड़ो चल सोचो मौलाना मगर भी नमाज रोड अची अदा कर नमाज नमाज हाने तो इमरान खान नल्ला तो न टंग खम ठीक लाइला हाने तो नवाज शरीफ भी कर बिलावल भी कर जो कोन बयान कयो नवाज शरीफ जो जे मौलाना जो पहिरे दी चयो वटा दफा करे कोन सभिनी के मौलाना समझ में ईंदो को पंज ॾींहं सब ता जबर असां जो लीडर ही हुआ हेलो मरियम नवाज बैठिया हेलो बिलावल बैठो विच में शीर बैठो ॾाढा छोना था इमरान खान ते चए मौलाना को सियासत से आउट कर दूंगा खयूं बेचे जड़ो बूथ मौलाना चयो मुस्लिम लीग जी अगवानी भी इहो कबी त पीपीए जी अगवानी भी इहो ही करी कराची वाले जलसे खां पोइ त इमरान खे एड़ी पेचस थी पई आ जो बंदी लगी कराची वाले त दस्त वधाई छॾिया माई बि आई बप्पे जूं गोरियूं वठण स्टोर वारे पुछो ॿार घणा थी चई अरिड़हं चई माई हाणे वक़्फ़ो कोन थींदो हाणे बिल्डिंग थी जबरदस्त मौलाना को सस आउट खबरदार मौलाना जी सस पूरी दुनिया में चमकी चुकी सब चवंदा असांजो अॻवान मौलाना छोकरा माठ करे वियो या हो या सूरतीअ मां निकितो माठ करे वियो मुंहुं मां जिन बेज़ार छोकरो ॿियो माउ खे अमा न को थींदो चवंदो मूंखे लॻी थी वयो जो ख़ैरपुर अची जो छोरनि बूट ठोकियसि उतां खां वठी राम भट्ट शुरू कयो अम्मा 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 जल तक मानस जो उहे आहिनि काथे जिन तोखे अम्मा अम्मा सेखारियो आहे हुजूर जावा यमन सा सिर सजदे में पैगाम करो नमाज नमाज सजदा कजो पर अकेले रब जा नमाज जरूरी है नमाज नता गालायो नमाज केतरी जरूरी है जैसे हम केतरी जरूरी है इतनी जरूरी है जेतरो कपड़न में कांच जरूरी है गर्मी ॾाढी आहे न पचको लाए थियो अन्या भी गर्मी तंग थी करे टोपी लायो अन्या गर्मी तंग थी करे चोलो बिला अन्या गर्मी नथी चढ़े गंजी बिला पर केॾी भी गर्मी हुजे मेरे ते लता थो ॾिया
एॾी बि गर्मी हुजे काई चवा जे लिबास में काई जो ज़रूरी आहे ये मोहम्मद जे दीन में नमाज शुरू सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा आलम सबो राजी आन सही सनाउल्लाह साहब जमाली असांजे सिले जो चंगा से आसम महमूद साहब हुजूर तो फरमाए नमाज के हदीस तो पढ़ा हुजूर तो फरमाए मन अकामा फकद अकाम दीन जे नमाज कायम कई उन मोहम्मद जो सजो दीन कायम वमन अदमहा फकद अदम दीन हुजूर तो फरमाए जे नमाज मां हथ कढियो उन सजो दीन ड्रैक यमन सा सिर सजदे में मेरा जो पैगाम थोड़ा मेरा जो पैगाम झंडी ना जुलूस ना हलवे जी देग ना अने तो फैल इहो आ जो शादी में मायूं थू नचन मेले में खजड़ा नचन सपी लेवल में मुल्ला था नचन दाढ़ी में चिमटे जो टायर अरे ना मुल्ला खजड़े जोरत तो मेरा जो पैगाम झंडी ना जुलूस ना हलवे जी देग ना अचो तो के जमीयत वारो बुधाए सुभान अल्लाह जो तो बुधाया मजो न था कयो राजा अल्लाह मेरा जो पैगाम पंहिंजे हथन के सुल्म खां बचाओ मेरा जो पैगाम पेरन के नाफरमानी खां बचाओ मेरा जो पैगाम पेट के हराम खां बचाओ मेरा जो पैगाम पेरन के नाफरमानी खां बचाओ मेरा जो पैगाम अख के बेहयाई खां बचाओ मेरा जो पैगाम जिंदगी के बिदअत खां बचाओ मेरा जो पैगाम अकीदे के शिरक खां बचाओ जमण खां बची मरण ताईं मोहम्मद जो गुलाम थी और से दौतर ते मां मोहम्मद तुझे इंतजार में बैठो अल्लाह से खादी संसार भी अच्छी सब कुछ मेरा जो पैगाम अल्लाह जी सुनाना मिलाद 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 मकसद मिलाद जो न तो बुधाए कटड़ू मकसद मिलाद बुधाओ जशन 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 नबी जो मशीन बुधाओ तो नबी जो मशीन जाओ पैगाम जाओ प्रोग्राम जाओ असली दीन जो बंधन मचाओ बाकी हर जाए के बंधन गिरिया न जे करे जो बंदी शिया जावा शिया का सब रिजना कुकर दिनी बागा गिदड़ जो लई आ नमाज पढ़ो गिदड़ जो नमाज में जाजे लई त ध्यान से पढ़ो कुकर जो तकड़ा था बी पेश माम था ओच दो जो शिया मुंह कढियो त गिदड़ पीर वसन बैठो जे बी काले जे मुझे वसू टूटी जेड़ा पेश माम गाल कर दिल भर दियो बंद आलम अज कुरान बुधाइण आया थी राजा नथा जो सुभान अल्लाह एकड़ो मुनीर है ना एकड़ो टांडा दे बैठो नारे तकबीर सर बकफ सर बुलंद सर बकफ सर बुलंद जुर्रतमंद गैरतमंद मता मुनीर सर के अकेलो सबके अकरियाला मुनीर शर जो पारो इस्लामाबाद में थी हथ तलाए मुनीर के जे आखिरी के टांटा न क्या दमो राजो कस ऐसा हिनन मां पाता हूं तो के फ्रांस में खबरदार इते केरी गुस्ताखी थे नबी संजो रोज उठाए घटन में दालन इन खमते केरी गुस्ताखी खबरदार असली दीन ओरिजिनल दीन खुदा जो कसम कसम राजा न था जो सुभान अल्लाह जेको भी नबी जी गुस्ताखी कंदो भाव जे चे तो फ्रांस वाला हुजन को बियो हुजे असा पाकिस्तानी गवर्नमेंट का मुतालबा था क्यों
फराह जो सफारत खानो बंद करे सफीर के पाक रहनी मुल्क में जानी थी वजीर आजम ऐलान करे तो पाकिस्तान मोहम्मद के गुलाम बन चुके नारे तकबीर ताजदार खत्म नबूवत पैगंबर जे गुस्ताखन दे अब सेने दिल में इस मोहम्मद की मोहब्बत और संतों ने हो आए हो पर गैरत न आयो आने कौन है जो पेशावर में कोरट में जज के सामने कादियानी गुस्ताखी करी गाजी खालिद का गन्ना जज जज कुर्सी छड़े भजी लो 14 साल जो नौजवान खुदा जो कसम भैया तो विरोध करे गाजी के सलाम करो भैया तो भैया तकबीर खत्म नबूवत हांजो बेकड़ो मुजाहिद शर हो हाजी मानक शर ये कादियानी कुत्ते की चाल उहे शर फकीर दा को विसरिया के सारे में याद आ जा वो मोहम्मद जो हीरो दा का विसरी जे कादियानी अब्दुल हक कुत्ते के जानम रसीद करो सलाम थी हाजी मानक है जो तो रात ना है जो खैरपुर से सेंटर जेल में हाजी मानक के मोहम्मद जो दीदार करे यार डाजा नता जो सुबह भैया तो विरोध करे था भैया देखो को लगा आशिक पंज दिया टिकटॉक बंद थियो असा जे छोरा या राम पर टिकटॉक बंद थी मेरे तो कौन है हमारी कुरान बंद पिया तो के ख्याल कोने पूछो मोहम्मद जाओ यमन सा सिर सजदे आंवर जो इशारो मथे छापियो चाहे रात सद हाने सज्जा सिज जाना बास जाना बुतन जाना पीरन फकीरन जाना सजदा पुना रब जा कजो जे मोहम्मद के मिलाद पैगाम अल्लाह की सुनाना से खादिम हुसैन शाह साहब से सनाउल्लाह जमाली असली दीन इन वजा कई पन नंबर पीर दे वर न चलो मा पीरन जो न करा पर बन नंबरी न होजे अगले पीर के मुरीद घर वठी तो मुर्शिद जो सब मायूं नंढियूं वॾियूं गॾु कयो मां ॾिसां सुञाणा क़यामत में छॾाईंदो मां की मुरीद भगो मांजरो चढ़ियो खणी ॾाढो मुर्शिद जो कनु कपी अरे हे छा चीज़ क़यामत में मुर्शिद हूंदा घणा असां बि सुञाणूं त असां वो कनु कपियो किथे असां जो पैगाम अल्लाह जी तौहीद आ और अबियो रब जो पैगाम अल्लाह जी सुञाणा बिना जो पैगाम अल्लाह जी सुञाण मिटाई तो जे पिन्या दर न पिन ना त असांजा बुजुर्ग अची विया न त मां अॼु अहिड़ी तकलीफ़ कयां जो या अकेले मां जिन बि टपड़ खणी वञा छा कयां मूंखे बि परे वञिणो आहे बाक़ी मुंहिंजा 5 मिंट बचा आहिनि सत जो सुबुह मिटाई तो जे पिन्या दर न पिन मत पिन ते पूरी न पवई उहो दर पिन जेको ॾेई न पछाड़ी सैयद तो जन छॾे दर दाता जो दादा केरु आहे सभई छो न था ॻाल्हायो दादा केरु आहे दुआन ॿुधण वारो केरु आहे क़बूल करण वारो केरु आहे पुटनि ॾियण वारो केरु आहे न्याणियुनि ॾियण वारो केरु छॾे दर दाता जो तूं सुतन सॾ करी सुतन 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 समझो था अकेले वारा हो या थोड़े समझाया सुतन सॾ करी सुतन कब्रन वारा कुपन वारा हाने माथारी हो न अगलो फकीर से जो साईं और कब्र दे साईं डाढो आ साईं ये डाढो आ तो उठे छोना डाढो तो उठे ना
ॾाढो केर कोने रब ॾाढो ॾाढो हाणे मां नवाब शाह तकलीफ़ के हमरा मूंखे जो से ज़रदारी ॾाढो ॾाढो आहे त पहिरियों से छो मरी ॾाढो हो खुदा जी कसम अल हय्युल कय्यूम जेको मौत खणी पाक आयतल कुर्सी रुगो पढ़ो ना आयतल कुर्सी टी बारे में आहे पहिरें सुपे ते उन में रब 10 दलील ॾिना आहिनि पंहिंजे रब हुजण जा 10 घणा घणा मां सिर्फ दलील तो ॿुधायां पहिरियों दलील अल हय्युल कय्यूम मां रब मौत खां पाक आहे मौलविन थे मौत हाजिन थे मौत पीरन थे मौत फकीरन थे मौत बादशाह थे मौत सॼी दुनिया थे मौत हिकिड़ी ज़ात आहे जेका मौत खां पाक आहे उन जो नालो अल्लाह ॿियो दलील अल हय्युल ॿियो दलील ला ताख़ुदु सिनतु वला नौम मौलवी निंड कनि पीर निंड कनि हाजी निंड कनि मां सॼी दुनिया निंडू करे मां रब त ॿिनि खे खणी पाक आहे बेटा ही तुझे छॾे दर दाता जो तूं सतन सद करी अरे ॿुॾी छो न मरी जो ॿिनी पियो बिना सब साथी वेठा हुजो प्रोग्राम हलंदो रहंदो से हाफिज़ खादिम हुसैन शर साहब जेके असांजे तालुके फैज़गंज जा अमीर आहिनि ज़िले जा जनरल सेक्रेटरी फ़कीर हाकिम में काफ़ी आहे इंशाअल्लाह मुनीर जो जलसो शाम जो 5 बजे ते नारे तकबीर जे सदाउनि सां गूंजंदो वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह नबी हमें जो मिला जमाने से लाजवाब मिला नबी हमें जो मिला जमाने से लाजवाब मिला सितारे सबको मिले हमें मोहताब मिला माशाअल्लाह ही हुआ वकील भिटाई हजरत मौलाना असदुल्लाह खोड़ो साहब जिन तांजे सामो बेहतरीन अंदाज में खिताब करण फरमायो असांजा उलमा इकराम माशाअल्लाह काफी सारा स्टेज ते जलवा अफरोज आहिन इंशाअल्लाह पंज वक्त ते सभिन जी वारी ईंदी हिकिड़ो ऐलान आहे 10 नंबर बिरोज अंगारो गोट शेरी में प्रोग्राम उनके तय वियो आहे जंहिंजा मेहमान ख़ास आहिनि वकील भिटाई हजरत मौलाना असदुल्लाह खोड़ो साहब शीरीन बयान हजरत मौलाना हबीबुल्लाह शाह साहब अलहाज हाजी इमदादुल्लाह फलकोटो साहब फकीर हाकिम अली भुट साहब सफीला पीरजादो साहब ऐं ॿिया बि काफ़ी सारा उलमा इकराम पिण शिरकत फरमाईंदा सभिनि दोस्तनि खे